नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ खाई में सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ 15 नवंबर शुरू थींदड़ MR मीज़ल्स रूबेला मुहिम जे सिलसिले में डॉक्टर गौतम ऐं गोबिंद राम जी सरबराही में आइडल पब्लिक स्कूल खाई खां BHU खाई ताईं जागृता रैली कढी वई। रैली में MRG UC फोकल पर्सन समेत उस्तादनि शागिर्दनि शहरनि शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे मीज़ल्स ऐं रूबेला ऐं 2 ख़तरनाक बीमारियूं आहिनि ऐं MR जो हिफ़ाज़ती टुको लॻाए पंहिंजे ॿारनि खे हिननि बीमारियुनि खां बचायो वञे। 15 नवंबर सूमर जे ॾींहं खां शुरू थींदड़ मुहिम जेका 27 नवंबर ताईं जारी रहंदी। हिन मुहिम दौरान सिहत खाते जूं मुक़रर टीमूं घर घर गली गली अची 9 खां वठी 15 सालनि ताईं जे समूरनि ॿारनि खे MR जो टुको लॻाए रहियूं आहिनि ऐं 5 सालनि खां नंढी उमिरि जे ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पिण पियारे रहिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।